मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। परेशानी हूंदियूं आहिनि इंसाननि की पोइ फौरी तौर सां काॾे भॼंदा आहियूं। अगरि कंहिंजे मथां को कंहिंखे लख रुपयो मूंखे एट ए टाइम ज़रूरत पई न, पोइ असां काॾे तकड़ में भॼंदासीं? असां तकड़ में जेको माण्हुनि जी तरफ़ भॼंदासीं। यार हे मुंहिंजो मसइलो हल करे सघे थो, उनखे वञी करे इलाजु कंदासीं। उहो हिकिड़ो दफ़ो चवंदो न आहिनि मां वटि पैसा, वरी ॿीहर वञी करे ॿाहूं वधंदासीं। उहो ॿीहर बि चवंदो मां वटि पैसा आहिनि ई न, निकिरी वञु। वरी टीहर बि उनजे दरवाज़े ते किरे पिया हूंदासीं त न तूं मुंहिंजो कमु करे सघेंदो। हिकिड़ो वॾो आलिम हुयो, उन ॻाल्हि कई त कंहिं बि इंसान खे का ज़रूरत पए, कंहिं बि इंसान खे का ज़रूरत पवे, हाजत पवे, हिकिड़ो मरतबो उन लाइ जाइज़ आहे त माण्हुनि खे चए त साईं मूंखे मुसीबत पहुती आहे, मां सां हेल्प कयो, चाहे फलाणो मुंहिंजो कमु आहे, हे कमु कयो महिरबानी करे। चाहे हिकिड़ो मरतबो चवणु जाइज़ आहे। तव्हां हुनखे चओ त मां मुसीबत में आहियां, मुंहिंजी मुसीबत में तूं मुंहिंजी मदद कर। ज़िंदा माण्हू खां इहो कमु थी सघे थो न। चए हिकिड़ो मरतबो चवणु जाइज़ आहे, हिकिड़ो मरतबो चवणु जाइज़ आहे। वरी ॿ टे ॾींहं गुज़रनि, हुन अॻिलो कमु न कयो आहे न, त ॿीहर उनखे यादि करण बि जाइज़ आहे। यार कहिड़ी ख़बर इंसान आहे विसरी हुजे न, 50,000 घुरनि त पर थी सघे थो उनखां विसरी हुजे। ॿुधाई त ॿियों दफ़ो बि चवणु जाइज़ आहे, यादि करण जे लाइ, यार मथां विसरी हुजेसि। टियों मरतबो चवणु नाजाइज़ अमल आहे। छाजे करे? इहो बंदो जो टियों मरतबो उनखे चवे थो न, माना इनजी खोपड़ी में, ज़हन में इहा ॻाल्हि फिट थियल आहे त हे बंदो मुंहिंजो कमु कंदो। ऐं चई टे मरतबो इहो चवणु इहो बि शिरक अमल आहे। चई मुंहिंजे नज़दीक इहो बि शिरक आहे। यानी हिन जे ज़हन में, दिमाग़ में इहा ॻाल्हि वेठल आहे त इहो बंदो मुंहिंजो कमु करे सघे थो। बेपरवाह थी वञो बिल्कुलु। हिकु मरतबो कंहिंखे चओ, ॿियो मरतबो, पर जेकॾहिं कमु अगरि नथो थिए न, बेपरवाह यार चओ हे बंदो कमु न कंदो। कमु केरु कंदो? कमु अलाह कंदो, अलाह बणाईंदो कमु मुंहिंजो। माण्हू त जेके बि माण्हू, मां दुनिया जे अंदरि तव्हां नोट कयो, जेके बि माण्हू अगरि कंहिं खां पिनण ते हिरी पिया न, हिन पिनण ते या कर्ज़ ते हिरी पिया न, त पोइ हो ज़िंदगी में यकी ताईं कर्ज़ु खणंदा रहंदा। अगरि कंहिं खां पिनण थोरो हिरियो न, साईं मूंखे जेको 100 रुपयो ॾिजो, मूंखे 200 जी ज़रूरत आहे, मूंखे 500 जी ज़रूरत आहे, अलाह जे वास्ते मूंखे पैसा ॾियो। जंहिं बंदे इहो कमु शुरू बि कयो न, शुरू कयो न, त साईं हे जेसिताईं हाणे मरंदो न, हे तेसिताईं हाणे इहो पिनंदो रहंदो। छाजे करे? त अलाह ॾिसे थो त हे बंदो मूंखां घुरणु नथो चाहे। हिन जी इहे ज़हन में ॻाल्हि बीठे त हे कमु फलाणो करे सघे थो, हे कमु फलाणो करे सघे थो। यानी पोइ अलाह ताला हुन जे लाइ इहे अहिड़ा रस्ता खोले छॾींदो आहे। बसि हाणे तूं हमेशह पिनंदो रह, हमेशह जेको तूं पिनंदो रह। त जॾहिं बि का मुसीबत पहुचे न, जेसिताईं इंसानु मरण जे क़रीब नथो थिए, सफ़ा एतिरी बुख कई आहे जो हाणे ॾिसे थो, हाणे जेकॾहिं अगरि कंहिं माण्हू खां सुवाल न कयुमि, अलाह जे नाले ते न वधंदमि, त पोइ मुंहिंजी जान निकिरी सघे थी, मां मरी सघंदो। पोइ उन टाइम माण्हुनि खां सुवाल करे सघूं था, यार मां वटि कुझु बि न आहे, ख़ुदा जे वास्ते अगरि जेकॾहिं आहे त मां 2-3 ॾींहंनि खां वठी करे बुख थी आहियां, मूंखे कुझु मिड़ी अनाज या कुझु पैसा मूंखे ॾेई छॾ। इहो कहिड़ी सूरत में? उन सूरत में जंहिं टाइम सफ़ा मरण जे बंदो क़रीब हुजे, हालात बिल्कुलु कॾहिं रस्तो खुलियल बि न आहे, उन सूरत में न त कंहिंजे तरफ़ रुजू थियणो आहे, अलाह जी तरफ़। हे तरीक़ो पैगम्बरनि करे ॾेखारियो आहे, नबियुनि करे ॾेखारियो। नबियुनि जो कॾहिं बि असांखे मुसीबत पहुचंदी आहे, कॾहिं बि असांखे तकलीफ़ पहुचंदी आहे, नबी जेको कॾहिं दुनिया जी तरफ़ माइल न थिया। पंहिंजे ग़म खे ऐं पंहिंजी टेंशन खे अलाह जा ॾोर रखियो हूंदी। अलाह हिन कम खे तूं करे सघें थो, ऐं तोखां अलावा हे बंदा कुझु नथा करे सघनि।